न्यू सईदाबाद में शिया अगवान रईस अहमद अली दल हैदरी तालके सईदाबाद अंजुमन जो अहम इजलास मलंगुल मौला हाउस न्यू सईदाबाद ते थियो, जंहिंमें अंजुमन जे सभिनी उहिदेदारनि, मुतूली हज़रात ऐं जुमली मेंबर हज़रात खे इजलास में शिरकत कई वई। इजलास में तालके न्यू सईदाबाद जे मक़ामी इंतज़ामिया जे गैर मुनासिब रवैये ते ऐं अज़ादारनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां ताबुन न करण ते हिकमत अमली जोड़ी वेंदी। मक़ामी तालके एडमिनिस्ट्रेटर मक़सूद मुल्ला ऐं टाउन इंतज़ामिया अज़ादाराने इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे एहतिजाज करण ते मजबूर करे रही आहे। असां ज़िले डिप्टी कमिश्नर ऐं इंतज़ामिया खे भरपूर तरीक़े सां अपील था कयूं त असां अज़ादाराने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मसइलनि खे फौरी तौर ते हल कयो वञे ऐं असां सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो फौरन अज़ालो कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।